थर्डी मोहब्बत वेझो ॻोठ चाकर चांडियो में सोलर सिस्टम ते हलंदड़ आरो प्लांट ख़राब हुजण सबबि रवासी पीअण जे साफ़ पाणी जी सहूलियत खां महरूम बणिजी विया आहिनि। ॻोठाणनि ख़ालिद चांडे, मोहम्मद हसन चांडे ऐं ॿियनि एहतिजाज कंदे ॿुधायो त सिंध सरकार करोड़ रुपयनि जी लाॻत सां आरो प्लांट लॻाराए ॾिना आहिनि, पर लाॻापियल इंतिज़ामिया जी बेध्यानी सबबि प्लांट नाकारा बणिजी विया आहिनि। संदन चवणो त ॻोठ में लॻल आरो प्लांट ख़राब हुजण सबबि हू खारो पाणी वापराइण ऐं मिठो पाणी ॾूरान इलाइक़नि ॾांहुं भरे अचण ते मजबूर थी विया आहिनि। कंहिं महिल का शइ ख़राबु आहे, कंहिं महिल का शइ ख़राबु आहे, पाणी हले कोन थो। सभु माण्हू ॿाहिरियों पाणी घरनि ते स्कूटरनि ते कुल्हे ते भरे था अचनि। हींअर पाणी खारो अचे थो। अॻु में असांखे हुयो पब्लिक हेल्थ RDD में फयाज़ साहब खे हुयो, हाणे आहे DCO जे अंडर में। असां DCO साहब खे चऊं था त महिरबानी करे असांखे जेको आहे हिन जी रिकंडीशन कराए ॾियनि। उन मौक़े ते आरो प्लांट जे मुलाज़िम अमीर अली चांडे सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पब्लिक हेल्थ खाते ऐं लाॻापियल अमलदारनि खे आगाह कयो आहे, पर कंहिं बि मामले ते ध्यानु नाहे ॾिनो। न हिन में केमिकल आहे, न लीकेज आहे, उहो को बि बंदि करण वारो न आहे, न बैटरी आहे, न यूपीएस आहे। पाणी मिठो छा थो थिए। ॻोठ चाकर चांडियो जे रहवासियुनि तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त आरो प्लांट जी मरम्मत कराए खेनि पीअण जे पाणी जी सहूलियत फराहम करे ॾुखियाईनि खां बचाए वञे। कैमरामैन हिज़बुल्लाह मंगीअ सां गॾु असदुल्लाह मंगी, सिंध टीवी न्यूज़, थर्डी मोहब्बत।